कुंभ में टाउन इंतजामिया की नाअहली सबब गुज़िरियल 5 सालन खां शहर में को भी तरक्याती कमकार थी न सघियो आहे। कुंभ शहर के शाही बाजार समेत मुख़्तलिफ़ मॉलन जा रोड रस्ता भॻल टुटल आहिनि। गुज़िरियल बरसात सबब उथरियल गटरनि जो पानी रोडनि रस्तनि ते बीहण सबब रोड तबाह थी विया आहिनि। शहर में जा बजा गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त 50 खां वधीक सफ़ाई वारा मुलाज़िम घर वेठे पघार खणी रहिया आहिनि। गुज़िरियल 5 सालन खां वठी असां हिकु अज़ाब वारी ज़िंदगी में हिते पंहिंजी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं। मोहतरम साजन वसाण चेयरमैन जेको रहियो आहे, हुन 4 सालनि में असांजे टाउन कमेटी कुंभ में किरोड़े रुपयनि जी करप्शन करे पंहिंजा ॿ भरिया अथई। हिते हालत ॾिसो, तव्हां पंहिंजनि अखियुनि सां हालत ॾिसो। असांखे गुज़िरियल 1 साल खां वठी टाउन ऑफिसर पिण हिते मुख़्तलिफ़ मुक़ररु थींदा रहिया आहिनि। उन्हनि मां पिण का 1 रुपये जो बि हिन मोहल्ले में, हिन इलाइक़े में, हिन रोड ते कमु नाहे करायो, जॾहिं त 54 लाख रुपया हर महीने में OZT आहे असांजे टाउन कमेटी कुंभ जी। उन खां अलावा हर वार्ड जा डेवलपमेंट जा 5 लाख रुपया अलॻि रखियल आहिनि। 20 लाख रुपया उन मद में मिलंदा आहिनि। ऐं असांजी पंहिंजी टाउन कमेटी जेका पूरे सिंध में हिकु बहितरीन ऐं कमाई जे हवाले सां टॉप ते टाउन कमेटी रहंदी आहे, जंहिंजा 30 लाख रुपया हर महीने असांखे सिर्फ़ु केटल कॉलोनी जा मिलंदा आहिनि, जॾहिं त उन्हनि 30 लखनि मां पिण 1 लाख रुपये जो, 1000 रुपये जो बि कंहिं मोहल्ले में, कंहिं वार्ड में कमु नाहे करायो वियो। असांजी बदकिस्मती आहे कुंभ जे रहवासियुनि जी त असांखे नाअहल चेयरमैन मिलिया। तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि, पर ख़ासि करे असांखे जेके हिन महिल त एतिरो बीमारियुनि में परेशान थी विया आहियूं। ग़रीब मज़दूर हिते जेके रहण वारा आहे, ग़रीबाबाद जा इलाइक़ा आहिनि भर में या हे इलाइक़ा आहिनि, इन्हनि में तक़रीबन ख़तरनाक बीमारियूं थियूं आहिनि इन गंदगी जे करे। तक़रीबन आउं सम्झां थो त 2005 खां पोइ हिन एरिया में कंहिं क़िस्म जो को कमु कोन थियो आहे। टाउन ऑफिसर खे शिकायतूं तमामु घणियूं कयूं आहिनि। तक़रीबन असां पाण ख़ुदि उन सां गॾोगॾु जेके मोहल्लनि जा ॿिया माण्हू, हर माण्हू सां मसइलो आहे, रुॻो असांजे हिकिड़े सां न आहे। उन हूंदे सभई दाहूं कूकूं कनि था पिया, पर को खड़तेल कोन थो निकिरे पियो। छाजे करे त इहे जेके टाउन ऑफिसर या जेके एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कया था वञनि, इहे असल में मां सम्झां थो ऑफिसर कोन्हनि, इहे आहिनि कंहिंजा मुंशी रखियल। उन्हनि मुंशियुनि खे रखी करे हो पंहिंजो गुज़ारो कराईंदा आहिनि, पंहिंजो कारोबार हलाईंदा आहिनि। त बाबा हाणे जेकॾहिं हिन महिल टाउन कमेटी कुंभ ख़ाली केटल पिड़ी आहे जेका 3.5 करोड़ रुपए में टेंडर थियो आहे, हाणे चंद ॾींहं थिया। हिते जेको पाणी हलंदड़ आहे वाटर सप्लाई जो पहुचे थो, उहो पहुचे इहो थो त 1984-85 में जेका लेन लॻी आहे उहो पाणी आहे। उन में जेको आहे गटर जो पाणी मिली वियो आहे, उन जे करे पीअण जे लाइक़ु कोन्हे, जानवर बि कोन था पीअनि पिया, पर उहो माण्हू गुज़ारो कपिड़े लटे लाइ कनि था पिया। उनमें पीअण जो पाणी हिन पूरी एरिया में सॼो जेको आहे 1 किलोमीटर परे खां भरे था अचनि पिया। माण्हू तमामु तकलीफ़ में आहिनि हिते। त असां वस वारनि खे अपील ई करे सघूं था त महिरबानी करे तव्हां घणो ई खाधो आहे, हाणे कुझु ग़रीबनि जी जेको आहे कयो। हाणे कुझु ग़रीबनि खे जेकॾहिं साल जा 11 महीना तव्हां खाओ, 1 महीने जा पैसा जेके आहिनि टाउन जा, टाउन ते ख़र्चु कयो, त बि माण्हुनि खे कुझु न कुझु रिलीफ मिली वेंदो। करोड़नि जी लागत सां साफ़ पाणी लाइ लॻल फिल्टर प्लांट पिणु नाकारा पियल आहे। शहर खां केतिरा ई किलोमीटर परे ॻोठनि मां पीअण जो पाणी भरे अचनि था ऐं कुझु शहरी 50 रुपया हिकु झरी पाणीअ जी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। असां 3 किलोमीटर खां परे खां अचूं था। असां वटि पाणी जी ॾाढी ॾुखियाई आहे। किराए वारियूं गाॾियूं कराए था अचूं, कंहिं महिल रेड़ी, कंहिं महिल गाॾो। ॾाढी तकलीफ़ आहे असांखे। शहर ॾे सफ़ा पाणी कोन्हे, सफ़ा हेॾो ॻोठनि मां था असां भरियूं। 50 रुपये में 50 रुपये हिकिड़ी झरी था ॾियनि साईं। 4-5 झरियूं साईं खपंदियूं आहिनि, 4-5 झरियूं। कुंभ टाउन कमेटी जे हर महीने जी बजट 96 लाख रुपया आहे।
जंहिंमें 52 लख OZT यानी गवर्नमेंट पारां पघार उन्हनि ते लाइ ऐं 16 लख रुपया हर महीनो डेवलपमेंट तरक़ियाती कमनि लाइ आहिनि। जॾहिं त कुंभ टाउन जी मालपीड़ी, सब्जी मंडी ऐं दुकान जी मसवाड़ जा हर महीनो 28 लख रुपया आमदनी आहे। उन हूंदे बि कुंभ जो शहर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त कुंभ टाउन कमेटी में तरक़ियाती कम कराया वञनि जीअं हितां जा रहवासी को सुख जो साह खणी सघनि।